रुखसार बेगम हिकड़े ॾींहं में ॻोठ वारनि मूंखे ओपरो करे छॾियो आहे। हाणे त ईअं थो लॻे ॼण ही ॻोठ ही घर मुंहिंजो ई न हुजे, ॼण मां त को विलायत मां आयो आहियां। हर माण्हू मूंखे अहिड़ियुनि नज़रुनि सां थो ॾिसे ॼण मां हुननि जो हमदर्द न पर दुश्मन हुजां। साईं, हुननि तव्हांखे ओपरो न कयो आहे, हुननि त पाण खे ओपरो करे छॾियो आहे, जेके पंहिंजी क़िस्मत खे पाण ठुकराइण चाहिनि था। काश वो हक़ीक़त खे समझी वठनि, पर ख़बर न आहे अलाए छो उन्हनि जूं अखियूं पूरियल आहिनि, जॾहिं त भयानक मुस्तक़बिल उन्हनि जे साम्हूं। हू पंहिंजे लाइ त कुझु बि न करे सघिया, पर घटि में घटि पंहिंजे ईंदड़ नसुल लाइ कुझु कनि। पाण लाइ हिकु बहितरीन मुस्तक़बिल लाइ छो नथा सोचनि? छा हिननि माण्हुनि खे गंदगीअ में रहण जी आदत पइजी वई आहे, जॾहिं त इहा बि सभिनी खे ख़बर आहे त असां सभु पाण में गॾिजी हिक मुठ थियूं त इन्हनि ज़ालिमनि खे तड़े कढण में देरी कान लॻंदी। कुझु ॾींहंनि जी तकलीफ़ खां पोइ जेकॾहिं असांखे सदियुनि ताईं सुकून मिले त छा इहो सौदो सस्तो न आहे? पोइ असां ख़ामोश छो वेठा आहियूं? या त असां इहो था सोचूं त कुदरत वारे जे तरफ़ां असांजे मथां को अलहाम थींदो, या वरी को पैगंबर ईंदो जेको असांखे हक़ ऐं सच जी राह ते वठी वेंदो। छा असां उन इंतज़ार में वेठा आहियूं? आख़िर असां कंहिंजे इंतज़ार में वेठल आहियूं? छो नथा पंहिंजे हक़नि लाइ विढ़ूं? छो नथा हिकु मुठ थियूं? रुखसार बेगम, इहो सभु कुझु न थियणु इहा ई असांजी जहालत जी निशानी आहे, ऐं इहा ई जहालत असांजे क़ौम जे ज़हननि में समाइजी वई आहे, जेका अञा सदियुनि ताईं हलंदी। हिन क़ौम जो कुझु बि न थींदो। जेका क़ौम पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजा घर छॾण लाइ तयार न आहे, उहा क़ौम सदियुनि ताईं गुलाम रहंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।